जंहिं पंहिंजी लाहे कच्छ में कई तंहिंखे पराई लाहिण में छा। जंहिंखे इज़त ई कान्हे तंहिंखे ॿियनि जी इज़त जो कहिड़ो क़दुरु। हिकिड़े कमीने माण्हू जी दिलि एतिरे क़दुरु त वधियल हुई जो सभु कंहिं ते आयो रहंदो हो, न ॾिसंदो हो चङो न लंगो, हर कंहिं सां ॻंढियो पियो हूंदो हो। हिकिड़े भेरे हिकु नेक मर्द सां अची जहिड़ो जोटियाई ऐं हिन वीचारे खे ॾाढो घटि वधि ॻाल्हायई, मगर हिन मीर मर्द माठ कयो, वेठे ॿुधो ऐं आख़िर बिना पुछण जे उतां हलियो वियो। इहो हाल ॾिसी माण्हू ॾाढा हैरान थिया। हिननि खे घणो ताजुब इन्हीअ करे थियो जो उहो नेक मर्द जेकॾहिं सिर्फ़ इशारो करे हा त उन्हीअ कमीने खे बुझ बुझ करे छॾनि हा। आख़िर उन्हनि माण्हुनि मां हिकिड़े ॼणे खांउसे ख़ामोशीअ जो सबबु पुछियो। नेक मर्द जवाबु ॾिनो त बाबा, हू पंहिंजी पग लाहियूं हथ में कयूं बीठो आहे, तंहिंखे ॿियनि जी पग लाहींदे कहिड़ी देरि लॻंदी। जेकॾहिं ॻाल्हि खे ड्रिघो कंदासीं त अञा बि असांजी वधीक बेइज़ती थींदी, छाकाणि त घणा माण्हू ॿुधंदा, तंहिं करे एतिरे में ई ख़ैरु।